सीता रोड 27 फरवरी ते चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हुकुम ते अवामी मार्च में दादू ज़िले जी वॾी अक्सरियत कराची पहुचंदी ऐं इस्लामाबाद जो रुख कंदी। नौजवान तालीम हासिल कनि, उन लाइ खैरपुरनाथन शाह में लाइब्रेरी ॾिनी, मिठे पाणी जूं स्कीमूं ॾिनियूं, तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो। पीपी सिंध अंदरि रिकॉर्ड तरक़ियाती कम कराए साबित कयो आहे त हू ग़रीब अवाम जी पार्टी आहे। अहिड़ा वीचार अॻूणे MP ऐं MNA इमरान ज़फ़र लगारी पीपी अॻवान अख्तर हुसैन खोसो जे गेस्ट हाउस में कया। हुन वधीक चयो त पीपी हमेशह जमहूरियत पसंदि रही आहे ऐं हमेशह अवाम जे मुफ़ादनि ते पूरी लथी आहे। न्याज़ी हुकूमत जेको महांगाई जो तूफ़ान आंदो आहे, उन मां पाकिस्तान में ईंदड़ इलेक्शन खटे पीपी ही कढंदी। हुन वधीक चयो त बिल साड़े ऐं कंटेनरनि जी सियासत कंदड़ कॾहिं बि अवामी मुफ़ाद जी जंग नथा विड़ी सघनि। अवाम साथ ॾे, न्याज़ी हुकूमत खे 5 साल पूरा करण न ॾींदासीं। उन मौक़े ते पीपी अॻवान अख्तर हुसैन खोसो, नेशनल प्रेस क्लब सदर राजा एंचना, इख्तियार अली खोसो, अब्दुल वहीद खोसो, आसिफ जावरी ऐं अदील जावरी समेत सियासी समाजी शख्सियतूं पिण मौजूद हुयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।